तंज़ीम वोक तरफान क़ोहस्तान जे ॾूरां इलाइक़े तोंग में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाए मुख़्तलिफ़ बीमारियुनि हेपाटाइटिस, शुगर, ब्लड प्रेशर ऐं ॿियनि बीमारियुनि जी वैक्सीन करे दवाऊं ॾिनियूं। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। हज़रत पीर जाम लोहार रहमतुल्लाह अलैह जे सालियाने मेले में पहिरियों भेरो हेपाटाइटिस ऐं शुगर जी फ्री चकास ऐं वैक्सीनेशन जी कैंप वॉइस ऑफ क़ोहस्तान नाले समाजी तंज़ीम तरफ़ां लॻाई वई, जंहिंमें 278 माण्हुनि जी चकास कई वई, जिन मां 25 माण्हुनि में साईअ जी तस्दीक थी ऐं बाक़ी माण्हुनि खे बचाव जा टुका लॻाया विया। कैंप जो ख़ासि महिमान MP ज्ञानचंद इसराणी साहब हो, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में हरेश कुमार ॾिनाणी, मुखी खीमचंद, मुखी थांवरदास ऐं ॿियनि शिरकत कई। MP ज्ञानचंद इसराणी साहब पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार में हिन नेकीअ जे कम ते वॉइस ऑफ क़ोहस्तान, जाम लोहार मेला कमेटी, दरगाह जे ॿुहारीदार पहलाज राय रतनाणी, पालका अस्पताल थाणो बुला खान जे स्टाफ, PP चाय जे स्टाफ, हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जे इंचार्ज डॉक्टर विष्णुमल जीरामाणी खे जस ॾिनी। वॉइस ऑफ क़ोहस्तान जा दोस्त जेके 2 सालनि खां जदोजहद करे रहिया आहिनि असांजे कम्यूनिटी जे रीतनि रस्मनि जे मुतालिक़, पर उन सां गॾोगॾु ही फलाई कम बि हिननि करे रहिया आहिनि। मेडिकल कैंप्स जेके जिते बि मेला थियनि था, जिते इवेंट थियनि था, त उते दोस्त कैंप लॻाइनि था ऐं सभु दोस्त हिते अचनि था। इन जो काफ़ी फ़ाइदो सॼे क़ोहस्तान खे मिले थो। ऐं ईअं न आहे त ही वॉइस ऑफ क़ोहस्तान जा जेके दोस्त आहिनि सभु हिंदू आहिनि, पर हिननि जी सोच इहा न आहे त सिर्फ़ु हिंदुनि जो ई भलाई जो कमु करिणो, पर हिन सां गॾोगॾु हर इंसान जी भलाई जे लाइ जाखोड़े रहिया आहिनि। ऐं तव्हां हिते अक्सरियत जेका असांजे मुस्लमान ॿारनि जी जेके ग़रीब मिस्किन आहिनि, जेके शहर में नथा पहुची सघनि, त हिननि जेका मेडिकल कैंप लॻाई आहे, इन सां काफ़ी जेको सो इंशाअल्लाह हिते जे मक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो पहुचंदो। ऐं हिननि दोस्तनि खे एप्रिशिएट कंदुसि। ऐं हिन दोस्त मूं तव्हांखे ज़िक्र कयो त जेका शेवा करे रहिया आहिनि, जेका ख़िदमत करे रहिया आहिनि, हिननि जी बि इहा सोच आहे त इंसान ज़ात जी ख़िदमत करणी आहे। इहो हिननि जो तमामु सुठो क़दम आहे। ऐं हिनखे बार बार सराहींदो अचां ऐं साराहींदुसि। ऐं मूंखां ख़ादिम हिकिड़ो सुवाल कयो रोड जे बारे में, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ अॼु मेलो आहे अप्रैल पंहिंजो मार्च जी 23 तारीख़ आहे। इंशाअल्लाह वरी आईंदे साल जेका बि तारीख़ हूंदी, मार्च अप्रैल लॻभॻि, मूंखे उमेद आहे त हीउ तोंग जो रोड जेको सो तव्हांखे कंप्लीट मिलंदो। पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे डॉक्टर विष्णुमल जीरामाणी चयो त असांजो अज़म आहे हेपाटाइटिस खां पाक क़ोहस्तान, छो त कारी ईसाईअ जो हिकु मरीज़ बेहतियाती सबबां 100 ॿिया मरीज़ पैदा करे सघे थो। साई हिकु अंधो मौत आहे जेको ओचितो इंसान खे मौत जे मुंहं में धिके छॾींदो आहे। हिन कैंप जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त हिते हिंदू मुस्लिम न्याणियुनि, हिंदू मुस्लिम मर्दनि जी बिना कंहिं फ़र्क़ जे चकास कई वई ऐं वैक्सीनेशन कई वई। क़ोहस्तान जे हिन भाईचारे ऐं क़ोहस्तान जे अमन ऐं ॿधीअ ते बजा तौर ते क़ोहस्तान जा माण्हू रश्क कनि था। वैक्सीन कयल माण्हुनि खे पूरे 1 महीने खां पोइ बेसिक हेल्थ यूनिट तोंग में PPHI जे मक़ामी अमले जे इंचार्ज बिलाल कुरैशी जे सहकार सां सेंटर में वैक्सीनेशन कई वेंदी। वॉइस ऑफ क़ोहस्तान तरफ़ां मक़ामी तंज़ीम, जाम लोहार वेलफेयर ट्रस्ट, PPHI जे अमले, जाम लोहार मेला कमेटी जे मेंबरनि जो पिणु शुक्रियो अदा कयो वियो। 60 त तमामु सुठी इहे टारगेट हाणे जेके ॿियो डोज़ जेको ॿी महीने खां पोइ लॻंदो, हिते ई असांजा माण्हू ईंदा। डॉक्टर जेके पॉज़िटिव निकिता आहिनि, उन डॉक्टर विष्णुदास वेठो, उन्हनि सां राब्तो कंदा, उन्हनि जो वॉइस ऑफ क़ोहस्तान तरफ़ां बिल्कुलु उनजो मुफ़्त इलाज करायो वेंदो। मोहम्मद बशीर लोरानी बिल्कुलु असांखे साथ ॾिनो, उनजो तावन रहियो, उनजो फ़ोन असांखे आयो त असांजे हिते बेराड़ी में साल थियानी जेकी पंहिंजी जदोजहद असां क़ोहस्तान खां हिंदू कमेटी खां असां रीतू रस्मनि जे बारे में ई असां आगाज़ शुरू कयो, जेको अॻिते हली असांखे तमामु ते कामयाबी मिली। जीअं असां हिन में 6 में ॾिठी त असां महसूसु कयो त असांजे कम्यूनिटी खां हटी करे मुस्लिम बिरादरी थी टोटल, त हिते असांजो बीमारी जेका आहे तमामु घणी आहे। सो असांजो डॉक्टर विष्णुदास जीरामाणी साहब जेको हुते हॉस्पिटल हेपाटाइटिस जो इंचार्ज बि आहे, उनजे पूरे तावन सां असां मुसलसल 2 साल खां वठी जिते बि मेला मलाकड़ा थियनि था, जिते बि मेड़ मलाका थींदा, उते असां इहे प्रोग्राम कयूं था। सभ खां पहिरियां त आउं शुक्रगुज़ार आहियां वॉइस ऑफ क़ोहस्तान वारनि जो, जंहिं अहिड़े दूर दराज़ इलाइक़े में जेको सो हेपाटाइटिस कैंप लॻाए और इंसान कयो आहे। ऐं काफ़ी हिते फीमेल जी बि टेस्ट थी आहे, लेकिन कयो त मर्द वरी बि कंहिं कम असांखे बुला खान या कराची दरा वञी सघे थो,
ऐं फीमेल जी जेका अप्रूव हुते तमामु ॾुखी आहे उन करे तमामु सुठो बेनिफिट मिलियो हितां माण्हुनि जो इन मेले जे हवाले सां ऐं तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जो अहिड़े इलाइक़े में थी आहे। ऐं शुक्रगुज़ार आहियां डॉक्टर विष्णुदास साहब जो ऐं मोहतरम MP ज्ञान साहब जो पाण विज़िट कयो, हरेश कुमार टाउन कमेटी चेयरमैन, महिरबानी। वाइस साहब क़ोहस्तान तरफां अॼु हिते जाम लोहार जी दरगाह ते 278 माण्हुनि जा टेस्ट कया विया, जंहिंमां लॻभॻि 25 माण्हुनि खे हेपेटाइटिस जा पॉज़िटिव टेस्ट आया आहिनि, जिन जे इलाज जो वचन वरजायो वियो ऐं आईंदा बि डोज़ ॾियण जो ऐलान कयो वियो। खादम ख़ासकेली तोंग न्यूज़ तोंग शरीफ़।